वस्सादिकीन वल्क़ानितीन वल्मुनफ़िक़ीन वल्मुस्तग़फ़िरीन बिलअस्हार। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदिना। जंहिं जी असांजी हाज़िरी हिते लिखण फरमाई, तौफ़ीक़ अता फरमाई। अॻुणे ॿुधी त हिकिड़े सचे आलिम तारीख़ में लिखियो आहे त मांखे करीम फरमाइनि पिया त कुंजी मुंहिंजी अथई सैयदना इमाम हुसैन। उन सोने साईं जे सिक में उनजी उन क़ुर्बानी खे जेका बेमिसाल आहे, शहादत बेमिसाल आहे, हिन सोने ज़िक्र हुसैन में अॼु सॼो ॾींहुं तुंहिंजो असांजो हिते गुज़रियो आहे। अलाह पाक जा अहसान पक्का यकीन आहे जो हिते वेहार थियूं, आंदो थियूं त इंशाअल्लाह ताला असां सां महिरबानी बि थींदी। बिरादरान इस्लाम, इस्लाम जे लाइ असहाब सबूरन खां वठी वॾियूं क़ुर्बानियूं, ख़ैर शर जी लड़ाई त मुंड खां वॾी आहे। हज़रत आदम अलैहिस्सलाम खां वठी उहे लाजवाब क़ुर्बानियूं सहाबा किराम ॾींदा आया, कुझु कंहिंखां बि कोन्हनि। पर 10 मुहर्रम 1 हिजरी करबला जो मैदान, उन में शहज़ादे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मर्द मैदान, मर्द हक़, जन्नत के नौजवान जो सरदार सोनो इमाम आली मकाम, उन्हनि जेका इस्लाम जे लाइ, उन्हनि जेका हक़ जे लाइ, उन्हनि जेका सच जे लाइ हिकु अतीमुन नज़ीर क़ुर्बानी, जंहिं क़ुर्बानी जो मिसाल हिन महिल क़यामत ताईं उहो कीअं ॾेई नथो सघे, जहिड़े क़िस्म सां पाण ॼण फरमाई अथऊं। तारीख़ जे वर्कनि में हिकु मुनफ़रिद कलम सां लिखी वई आहे ऐं लिखी वेंदी क़यामत ताईं। मुंहिंजा सोना, हाणे ॻाल्हि इहा आहे त करबला शरीफ़ जे वाक़े जा हिकिड़ा फ़िक्री सोच, अकुल, सम्झ, उहे असबाब ऐं पस मंज़र उहो जेको आहे उनखे ॾिसण सां त पहिरीं ख़बर इहा पवे थी त जॾहिं यज़ीदनि वटि हिकिड़ो मनसब अचे पियो, इक़्तिदार अचे पियो, ताक़त अचे पई, त इस्लामी रीतुनि खे, इस्लामी अमल खे, इस्लामी ॻाल्हियुनि खे, इस्लामी सोच खे धक लॻो पए ऐं लॻो शआइर इस्लाम जेके हुया उन्हनि जे ख़िलाफ़ वर्ज़ी पई थी। मुंहिंजा सोना, फिस्क वधियो पए, फुजूर वधियो पए। पोइ इन शइ खे नज़र में रखंदे इमाम आली मकाम मैदान में अची, जॾहिं पाण मैदान में आया, छो आया सोच थी करे। हिकु अज़ीम शख़्सियत अॻ में गौर बि न कंदो आहे, अज़ीम शख़्सियत जेका आगोश रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में परवान चई, महबूबनि जी आगोश, उहा शख़्सियत जंहिंखे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लक़ब था ॾियनि त सैयदा शबाब अहले जन्नत, इन लक़ब सां नवाज़ियो। उहा शख़्सियत, उहा हस्ती ऐं जंहिंजे मुतालिक़ रिसालत बहार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़बान मुबारक में इरशाद हुजे त हुसैन मिन्नी व अना मिन हुसैन। तमामु वॾी ॻाल्हि, तमामु वॾी ॻाल्हि आहे। बिरादरान इस्लाम, उहो महबूब जो बचड़ो जंहिंजे लबनि मुबारकनि ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजा पाक लब रखिया ऐं उहो अज़ीम शहज़ादो जंहिंजी जीजल अमड़ सैयदतुन निसा अम्मा फातिमा ज़हरा जन्नत जी औरतुनि जी राणी अम्मा साईं, ऐं उहा मुबारक शख़्सियत जंहिंजे क़रीब खां वेझड़ाए वठण में कॾहिं बातिल गुज़रियो हुई, कूड़ जंहिंजे क़रीब खां गुज़रियो हुई, बेदीनी फिस्क जंहिंजे वेझो रखिया ई न,
जेके छाजा पेकर हक़ जा सदाकत जा सच जा इस्लाम जा पेकर आज़म हा मुजस्सिम हा उन्हनि इस्लाम खे हीअं इर्तिका इस्लाम जो पंहिंजे अखियुनि सां ॾिठो वञा सुहिणा पोइ हाणे मां खे ॾिस त अहिड़ी हस्ती कीअं ज़ुल्म ऐं ज़्यादती बर्दाश्त करे ऐं कीअं पंहिंजा हथ मुबारक हिकु अहिड़े शख़्स जे हथ में ॾिनी जंहिंजा अमल कभी मज़मून इन्हनि खे पाण हथ न पिया ॾेई सघनि पोइ तॾहिं पाण फरमायूं त मां जहिड़ो यज़ीद जे हथ में पाक हथ नथो ॾेई सघे बैत जे लाइ चवनि पिया बादशाहियूं त चवनि पिया पैसा त चवनि पिया ज़ुल्म खां त ॾेजारनि पिया पाणी बंदि करे सब्जियूं त कनि पिया पर पाण चिटनि लफ़्ज़नि में बैत खां इनकार फरमायूं सोचण जहिड़ी ॻाल्हि आहे पाण ज़ुल्म जे मुक़ाबले करण जे लाइ पंहिंजे साथियुनि समेत पंहिंजे जान जो नज़रानो पेश कयूं इहो तुंहिंजे असांजे लाइ मिसाल आहे न त इहे छा करे सघंदा मां तोखे क़ुर जी ख़ुशख़बरी थो ॿुधायां थो हे जनाब उहो मैदान जो हिते मशहूरु शहर वारे साईं मुर्शिद कामिल 10 मुहर्रम ते बि ऐं चेहर ते बि तकरीर फरमाइण परे जनाब सफ़ा उन मुंड में स्टेज लॻंदी इहो परियों सॼो जनाब माण्हुनि सां छुलंदो भरिजी वेंदो पोइ विचो रस्तो जेको ॾिसे थो इहो गेट खां इन असम्बली ताईं भरिजी वेंदो पोइ परे में जान न हूंदियूं रेत जो बंदि भरिबो हो हे वणनि ते ख़लक चढ़ी वेंदी इहे निज़ार असां पंहिंजे अखियुनि सां ॾिठा 10 मुहर्रम हराम ख़लक ईंदी पोइ सभु त हिकु जहिड़ा रहंदा न मां हिकिड़े वॾेरे जो ॿुधायां थो वॾेरा पंहिंजे खूह में पंहिंजे तकबुर में पंहिंजी दुनिया में ग़लति हूंदा आहिनि उन्हनि जी अलाह वारनि सां ॻाल्हि कंदी आहे उन्हनि खे हे ॻाल्हि न वणंदियूं आहिनि हिकिड़ो सख़्तु ज़ालिम वॾेरो हो उन्हनि ॾींहंनि में उनजो गमाश्तो हो उहो ॿुधाईंदो हो असांखे त को ॻाल्हि चई हिकिड़े दफ़े लाड़काणे आयासीं 10 मुहर्रम ते वॾेरे साहिब जीप पंहिंजे हिन ते झली वरी हीअं निकितासीं ॾिसी चकर त ॾेई चकर जे हिकु मिनट लंघियासीं त हिते माण्हू छोड़ियूं पिया साईं बादशाह मशहूरु वारा साईं तकीर हुजे त बाक़ी तुंहिंजो हल कर न भुले कुफर न बाशे उन्हनि में हेॾो थी वियो आवाज़ अलाह रब कयो हल कर बोल वेंदा कूद ॿुधो हाणे जंहिंजी सोच ई आई ज़हन इहो हल त बोल वेंदा कूद ॿुधो चए आयासीं चितर वठी लॻासीं पंहिंजे पासे ते हली बीठासीं चए हीअं जो मशहूरु शहर वारे साईं जी तकीर ॿुधाई त उहो पत्थर ते ज़ालिम रड़ियूं करे पियो रोए सम्झे थो त असर छा हूंदो वरी ॿी ॻाल्हि थो ॿुधायां हिन जनाब सरकाणी मोहम्मद वारिस सरकाणी सीअर जी स्टेशन जे साईं जो गुज़ारे वियो उहो पियो ॿुधाए त लाड़काणे आयासीं 10 मुहर्रम ते हाणे शाम वारी गाॾी में हुजे लेट मशहूरु शहर वारा साईं तकीर पिया कनि ख़बर जो पई त साईं गाॾी लेट आहे ॿियो बि पासा साथी हुजे असांजो हल तकीर ॿुधूं था जंहिं आयासीं त गेट खां चारे विधी त भित खां मुल्क भरियल हो चए साईं बादशाह उन महिल मशहूरु वारा साईं हुके पीढ़ी खां रोकनि पिया त मुस्लमानो पीढ़ियूं न पियो हुको न पियो इहा नसीहत फरमाए पिया तकीर साईं होॾे ख़लक असां पाण में बीठासीं जे जंहिंमहिल इहे न लफ़्ज़ ॿुधा त आस्ते वारे कन में थो चए अदा मौलवी साहिबु मेट्रोपोल सिगरेट पीतो ई कोन्हे उनजे मज़े जी ख़बर ई कान इहे लफ़्ज़ चई कन चए हिन हिकु लफ़्ज़ कढिया हुते मशहूरु शहर वारे साईं मौलू वटायो ऐं फरमाए त चए थो
त मौलवी साहब नबी तो आ बेटो को ये तो थे वो फरमाया त तदा तो ये थे जो बुधी चल छाड़ जो के बेटो कोल में तू या गाल जेको आ ये तो गाल करे जे टिंडर छेड़े में हुंदो आ ऐं समझो आत्मा का हलवे में पियो जे भूत की वियो तस्वर तयो करे आयो त आप उलमा थींदा आहिनि तो में हुंदो जलवो बि ॾिठे सूरत बि ॾिठे हिते हुन सोडा होते जो सिज वांगुरु चिपके ऐं हिते वारी ॻाल्हि जे मां कन में चङी कला जो समझो बि मां ॾाढा पर सुबुह ॿिया माण्हू त मां समझ तो कर मज़ा आता इहो थी सोने इमाम जो फैज़ इहो थी मदीने वारे साईं जो फैज़ हे थी मदीने वारे साईं जे फैज़ जे वास्ते इन्हनि जो शान ॿियो आहे अलाह साईं फरमाए थो कुल नबीउकुम बिखैर मिन ज़ालिक हे मुंहिंजा महबूब इन्हनि खे ॿुधाए इन्हनि खे फरमाए त अचो त हिकिड़ो भलो ख़ैर ॿुधायां दुनिया जे सोन खणो चांदी खणो घोड़नि खणो सुवारनि खणो बगलनि खणो सालनि खणो दुनिया जे सदर खां वधीक हिकिड़ो ख़ैर ॿुधायां थो उहो तव्हांजे रटो रटा उहो कहिड़ो आहे बाग़ जन्नत वारा बाग़ उते हमेशह रहंदा ऐं उते उन्हनि खे साफ़ सुथरियूं ज़ालूं रब अता फरमाईंदो उन सां गॾु रब पंहिंजी रज़ामंदी जी सौगात में अता फरमाईंदो सुभान अल्लाह अल्लाह जो रज़ामंदी व रिदवान मिन अल्लाह वल्लाहु बसीरुन बिल इबाद अल्लाह तव्हांजा कम ॾिसे थो वेठो तुंहिंजा अमल ॾिसे थो वेठो उहे केर आहिनि अल्लाह ताला अॻिते निहायत आयत में फरमाए थो महबूब ये उहे माण्हू अस्साबिरीन उन्हनि जूं ख़ासियतूं हुई पहिरीं ख़ासियत इहा अथनि त मुश्किलात ईंदियूं थियनि त पंहिंजे रब जे ख़ातिर सब्र कंदा अॼु केॾी मुश्किलात केॾी महांगाई आहे मुश्किलात केॾो जेको आहे सो तकलीफ़ थी वई आहे मुसलमान कलमे पढ़ण वारा सब्र न करे सघिया आहिनि के व्याज ते ॾेई था के चोरी ते ॾेई था रोडनि ते फुरा दुकाननि ते फुरा कश्मीर ॾे एॾे ठाड़ेल ईअं ख़लक आज़ार में पइजी वई आहे ऐं जन खे पटको ॿधाए 5 सालनि जे लाइ मथे करे विया हुयोसीं उन्हनि जे दिलि में रहम निकिरी वियो आहे पाण फरहतुनि में बगलनि में मुफ़्त जूं बिजलियूं मुफ़्त जूं गैसूं उन ॾींहुं मां घोटकी जे पासे ॾे वियुसि हिकिड़ो रोए पियो चए साईं 35,000 बिजली जो बिल आयो आहे 24,000 गैस जो बिल आयो आहे 60,000 में ग़रीब काॾो वञे अटो वठां चांवर वठां लूणु वठां मिर्च वठां ॿारनि जी फी भरिया असाबिरीन उहे मुश्किलात में सब्र कंदा आहिनि बाक़ी ॾस इमाम जी ताक़त छा हूंदी ख़ुदा जो कसम आहे मुंहिंजे रब ते कीअं रज़ा में राज़ी रहण इन्हनि महबूबनि जो कमातो जे असांजे दिमाग़ में ॻाल्हि वसादिकीन अल्लाह ताला जो फरमाए हर हाल में सच ॻाल्हाईंदा केॾा हुननि धमकियूं ॾिनियूं 22,000 लश्कर वठी चौधारी मारींदासीं पाणी बंदि कयूं अहिड़े हाल में बि इमाम सच ॻाल्हाइण फरमायो न त मुंहिंजी मुलाक़ात करायो हक़ जो चङास जे चवण वठे मूंखे बादशाही न खपे जे न त हक़ मुबारक न ॾींदोमांसि चए साईं बच्चा शहीद थी वई घर शहीद थी वई फरमायो भले शहीद थियनि सच फरमाईंदा आहिनि वसादिकीन हर हाल में सच ॻाल्हाईंदा आहिनि ऐं वलकानितीन इबादत कंदई न उन्हनि में वॾाई न हूंदी अल्लाह जी इबादत करा उन्हनि में वॾो हूंदो उन्हनि में आजिज़ी हूंदी वल मुनफ़िक़ीन ऐं अल्लाह ताला जी राह में ख़र्च कंदा आहिनि मतिलबु न आहे मिसाल ॿुधाया रब जी राह में ख़र्च कंदा आहिनि वल मुस्तग़फ़िरीन बिल असहारे ओ रातिनि जो ॿियनि जा पासा हद सां हिननि जा पासा हद खां बिस्तरे खां परे उथी पंहिंजे रब जे लाइ रड़ियूं बि कंदा आहिनि रोईंदा बि आहिनि अलाह सां फरमाए थो त पोइ इहे थी महबूब जेके इन जन्नत जा बि वारस आहिनि त इन जन्नत में उन्हनि जे लाइ रब जो रज़ा मिलंदो आहे तॾहिं मदीने जे साईं फरमायो त हे मुंहिंजो बचिड़ो सरकार खे ख़बर ई जेकॾहिं इहा ख़बर हितां पइजी सघे थी हिते जो कन में ढुड़को करे ॿिए ॾींहुं जो ऐं हुतो ॿुधायो थो वञे लाउड में
अच्छा मदीने जे साईं खे ख़बर पई त मुंहिंजे बदिले में कहिड़ो इम्तिहान ईंदो छा करे ॾेखारींदो तॾहिं त पाण फरमायो त सैयदा शबाब अहलिल जन्नत हे मुंहिंजा कई बचड़ा अहिड़ो त इस्लाम जे झंडे खे मथे खणंदा अहिड़ो त रब जे राह में क़ुर्बानी ॾींदा जो अल्लाह साईं हिननि खे जन्नत जे नौजवान जी सरदारी अता फरमाईंदो अदा शुक्र कयूं इहा निस्बत असांजे रब कायम रखे पंहिंजे प्यारनि सां महबूब जे बचड़नि सां महबूब जे असहाबनि सां मदीने जे साईं जा असहाब हिन सॼी उम्मत जा उस्ताद उन्हनि जे हथ मुबारक ते दीन मदीने जे साईं जो ज़रो ज़रो संभाल जी असांखे मिलियो आहे महबूब जा बचड़ा तो असां मुस्लमाननि जी अखियुनि जा तार असांजे पनाह जी जाइ हिन में जा बीठा अल्लाह तोखे असांखे इहा सही निस्बत अता फरमाए दुआ करो मुल्क मां बेडोल डरे महागाई निकिरे बेहयाई निकिरे बदअमनी निकिरे कुर्ब महबत के प्राण में अॼु जॾहिं ख़िदमत कई आहे जमात ख़ासि में हुजे हिननि फ़क़ीरनि लठड़ियूं खणी सॼो ॾींहुं तव्हां बि मैदान में वेठा आहियो मां चवंदो आहियां मां जो सचा हुसैनी हे सुबुह लाइ वेठा आहिनि मानीअ सां अॼु ॾिनी आहे न त मानी कोन मिलंदी आहे ॾही वार में छा गर्मी ॾिठई पाणी जे लाइ कोन उथियो चांहि पीअण जे कोप जे लाइ न उथियो सुबुह जो 9 बजे खां वठी शाम जो 6 बजे ताईं हिक जाइ ते वेही ऐं ज़िक्र हुसैन ॿुधण इहे महबत वारा सचा इहे कुरान जी रोशनी में हदीस जी रोशनी में पंहिंजे आका जी मोहब्बत में उनके बचड़े जी मोहब्बत में ओ इन्हनि खे यादो आहे ओ मुंहिंजा रब हे मुंहिंजे हुसैन सां मोहब्बत कंदा तूं बि मोहब्बत कंदा तोखे जेकॾहिं इहो खपे त तुंहिंजो हे वेहण केॾो क़ीमती आहे ऐं हे केॾो सही आहे क़ुरान जी रोशनी में पंहिंजे रब खां दुआ घुरनाए मुंहिंजा मौला हे मुंहिंजो अमल कीअं आहे इहा महबूब जी दुआ मूंखे वधे थी या नथी लॻे कसम आहे अलाह साईं ज़रूरु परतव ॾेखारे थी महबूब जी दुआ असांखे लॻी आहे अल्लाह ताला चवण जो क़बूल फरमाए साईं खे नज़र कंदासीं त असांजे लाइ दुआ फरमाए तव्हांजे लाइ दुआ फरमाए दुआ फरमाए अल्लाह साईं महांगाई दूर करे हर कंहिंजे मन जा मतिलब पूरा साईं दुआ फरमाईंदा असांजा बाबा मुर्शिद करे फरमाईंदा असांखे त साईं तूं वाह कर न कर तूं उथी थी सभिनी जा कम पाण कंदा सुभान अल्लाह वाह अॼु हे कॾहिं कॾहिं को कम आया आहियो कई आया आहियो सुबुह खां वठी वेठा आहियो तव्हां बि हाज़िर कबूल यकीनन कबूल आहे इहा कबूल न हुजनि हाथ घबराइनि ई कोन हीअ करण वारी उन्हनि जा जवाब दुआ जगह साईं के कंदासीं साईं दुआ जो हथ खणंदा मशहूर वारा साईं ये समझो त मशहूर वारा साईं समझदा बिस्मिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुहम्मद व आला रसूलिल्लाह मुबारक मालिक वठा अग में असां ग़रीब तुंहिंजा पाण तुंहिंजे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुंहिंजे महबूब जे महबूब असांजे आका जन्नत जे नौजवान जे सरदार सोने सैयदना इमाम आली मकाम महबूब जे बचड़नि जे हुजूर में हिकिड़ो हजो पेश था कयूं जमात सां 14 ख़तम शरीफ़ 1 लख दुरूद शरीफ़ उन खां सवा सलाम शरीफ़ हिज़्बुल दलाल खैरा ऐं ॿिया केतिरा ख़तम शरीफ़ सूरत यासीन फातिहा सूरह मुज़म्मिल तवाब शरीफ़ सूरह रहमान सूरह दुखान अल्फ लाम मीम सजदा सूरह फातिहा मुख़्तलिफ़ मदरसनि ऐं जमात खां ॿिया ख़तम शरीफ़ दुरूद सलात शुमारी दुरूद ताब शरीफ़ ज़िक्र शरीफ़ इहे लखनि में दुरूद ऐं सलात ऐं जेको हे सोणी जमात आई आहे जेके दिलि में तोड़ा उम्मीदूं खणी आया आहिनि तोमें ऐं मोहबत खणी आया आहिनि ऐं अॼोकी फ़क़ीरनि जी हे ख़िदमत जेका बि दामे दर में सुखने हिन जलसे में आहे उहा सभु तो मिठे पाक रब जे हुज़ूर में पेश कयूं था ऐं तुंहिंजो थोरो था कयूं
शुक्राना अदा कयूं असांजे पैसनि खे असांजे जिस्म खे असांजे सोचनि खे असांजे कोशिशुनि खे तो साईं जे रस्ते में लॻायो हाणे क़बूल फरमा मदीने जे घोट ताईं पुॼा करबला के शहीदन ताईं पुॼा अॼु असां ग़रीबनि जो तोहफ़ो हे हिन सुहिणी जमात जो हाज़िर करबला शरीफ़ पहुचनि जन्नत जे नौजवान ते सरदार ताईं पहुचनि उहो कोट असांजी सिफ़ारिश करे मदीने जे साईं ते असांजी सिफ़ारिश करे असांजा कल्ब कारा थी विया असांजा दफ़्तर गुनाह सां भरिजी विया असांजे दुआ खे क़बूलियत कान्हे असां मुसीबतुनि में फासी विया आहियूं पुछा खुदा ज़ाहिरी खुदा मुंहिंजा मालिक असांजो दफ़्तर कारो आहे पर हिकिड़ी नज़र फरमाईंदे हिननि जे सदके मदीने वारे साईं खे तुंहिंजी रहमत लिल आलमीन खे रुगो हुकुम थींदो हीअं जो नज़र फरमाईंदा असांजा क़ल्ब अच्छा थी पवंदा असांजा दफ़्तर नूरानी थी पवंदा असांजी मुश्किलातूं टली वेंदियूं हिन फ़क़ीरनि सोहरनि जी हाज़िरी हिकु हिकु सॼो ॾींहुं वेहण बीहण वारनि जी पुलिस जी हुकूमत जी हे ख़िदमत करण वारनि जो सभु ख़िदमत जो क़बूल फरमा वो मालिक क़बूल फरमा सदाईं जो हेॾा कम नसीब फरमा मदीने जे साईं जी ग़ुलामी नसीब फरमा महबूब जे बचननि सां प्यार अदब नसीब फरमा असहाब सबरनि सां अलियन सबरनि सां पंहिंजे प्यारनि सां अदब ऐं मोहब्बत नसीब फरमा मंगा पाक साईं जन बेसो अक़वाम जे लाइ ख़ैर हे जेके आया आहिनि इन्हनि सभिनी जे बदलनि खे जन्नतूं अहल बैत जेके बि आहिनि उन्हनि मुहाजिरिन आबाद जेके बि अहल बैत आहिनि मंगा साईं उन्हनि जे जेके तोड़े आया आहिनि उहे मदीने जे साईं सां गॾु हुजनि असां सभिनी जा गुनाह माफ़ कनि रिज़्क़ में बरकत हुजनि बेऔलादनि खे औलाद मिले कर्ज़ वर्ज़ दूर थियनि ज़िंदगी सुखी गुज़रे हे तकलीफ़ूं दूर थियनि महांगाई बेहयाई बदअमनी सभु दूर थियनि अमन आफ़ियत ख़ैर नसीब थिए अॻियो मीलाद शरीफ़ जे जो तुंहिंजे अज़ीम शान एहसान वारो उहो ॾींहुं अचे थो जंहिं ॾींहुं ते तुंहिंजो महबूब हिन मिटी जे बाग ते पंहिंजा नूरानी क़दम रखे तो थोरो फरमाए मोकिलियो इन जे मल्हाइण जी बि वॾी महिरबानी कजांइ अहिड़ो मल्हाइजे जो दुनिया तक रहिजी वञे तूं ख़ुशि थिए तुंहिंजो महबूब ख़ुशि थिए असांजो बार बार ख़ुशि थिए दरगाह मुशरिक़ शरीफ़ ते जेको मीलाद शरीफ़ ते मल्हाइण मोकिले ॾिजांइ मदद मोकिले ॾिजांइ पंहिंजो रज़ाम जो नूर मोकिले ॾिजांइ मदीने जे साईं खे मोकिले ॾिजांइ आमीन आमीन सभिनी मीलाद ते रहमत फ़लस्तीन जे मुस्लमान की मदद कर फ़लस्तीन जे मुस्लमाननि जी मदद फरमा फ़लस्तीन जे मुस्लमाननि जी मदद फरमा सभु बुहड़ में नहीं हिकु बि करे ॾाढे ॿार में बदहाल में वो बात साईं ॾाढा ॿार पिया कूड़ मसां ते उहा बि माफ़ी मिले हर कंहिंजे दिलि जो दुआ क़बूल कर सभिनी ते रहमत हुजनि रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनतन व फ़िल आख़िरति हसनतन व क़िना अज़ाबन्नार अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि सय्यिदिना मुहम्मद व अला आलि वसल्लम तस्लीमा।